सांगड़ अवामी प्रेस क्लब सांगड़ पारां पाक फौज सां यकजहती जे साल सदर प्रेस क्लब जावेद इकबाल जगवाड़ी में एक शानदार रैली जो एहतमाम कयो वियो, जंहिं में वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। रैली में साफ़िन, सिविल सोसाइटी, वापारियुनि, आम शहरियुनि, शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई ऐं रैलीअ जी शिरकत कंदड़नि में उनजे हथनि में प्ले कार्ड्स हुआ जिन ते पाक फौज जी हिमायत में नारा लिखियल हुआ। मुक़ररनि ख़िताब कंदे चयो त पाक फौज मुल्क जी सलामती, इस्तेहकाम ऐं दिफ़ा जी अलामत आहे ऐं सॼे क़ौम पंहिंजे मुहाफ़िज़नि सां गॾु बीठल आहे। रैलीअ दौरान शिरकत कंदड़नि वतन सां मोहबत ऐं पाक फौज सां वफ़ादारी जो अज़म वर्जायो। रैली में अवामी प्रेस क्लब सांगड़ खां प्रेस क्लब चौक ताईं कढी वई। रैली जी पुॼाणी ते शिरकत कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे पाक फौज सां कुल्हे सां कुल्हो मिलाए बीहण ऐं मुल्क जी दिफ़ा लाइ हर क़िस्म जी कुर्बानी ॾियण जो अज़म वर्जायो। इन मौक़े ते हुर फोर्स जा ज़िम्मेवार बि मौजूदु हुआ ऐं आख़िर में क़ौमी फ़नकार गायक रजब गुलज़ार क़ौमी तराना ॻाए नौजवाननि ऐं शिरकत कंदड़नि जो जज़्बो वधायो। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर अब्दुल मजीद राहो, चैम्बर ऑफ कॉमर्स सदर मलक शेर मोहम्मद, पेटे अलफ अगवान, हुरजमाए जे मोअज़्ज़िज़ हाजी नाज़िर हुसैन निज़ामाणी, मंठार अली रिंद समेत शागिर्दनि जी वॾे अंग शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।